सिंध पीपल्स स्टूडेंट फेडरेशन तालका सकरंड पारां सकरंड प्रेस क्लब के काज़ी अल वरायो मेमून ऑडिटोरियम हॉल में तंज़ीम साज़ी ऐं शहर के तालीमी इदारनि के मसइलनि बाबति सिपाब के ज़िलई सदर महराज अहमद गोपांग की सदारत हेठि सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिंमें मेज़बान सिपाफ के तालुका सदर बहावल शाहानी आयल मेहमाननि खे आजियाणू ॾियण बाद शहर के मुख्य तालीमी इदारनि के बुनियादी मसइलनि ॾांहुं ध्यानु छिकाईंदे चयो त गवर्नमेंट बॉय डिग्री कॉलेज में मेडिकल के लेक्चरारनि जो न हुजण, गर्ल्स डिग्री कॉलेज में ऑनलाइन फीस वठण ऐं केतिरनि ई स्कूलनि में दर्सी किताबनि जे न हुजण बाबति तालीमी इदारनि के सरबराहनि सां ॻाल्हायो वञे। हिन तंज़ीम साज़ी पिण ज़िलई क़यादत के चयो त सिपाफ सकरन जी तंज़ीम के खाली ओहदा भरे मुकम्मल कयो वञे, जंहिं ज़िलई सदर महराज गोपांग पंहिंजे सदारती तक़रीर में चयो त कारकुननि के यकीन था ॾियारियूं त सकरन वासी नौजवाननि जा नाला ॾियनि, जंहिं ते गौर करण बाद जल्द तंज़ीम साज़ी के मुकम्मल कयो वेंदो ऐं तालीमी इदारनि के सरबराह सां पिण ॻाल्हायो वेंदो। इन खां अॻु सिपाफ सकरन के अमजद लाखो ऐं शरीफ ज़रदारी आयल मेहमाननि जो आदर भाव कयो। सेमिनार में सिपाफ के ज़िलई अगवाननि शहजाद शाहानी, शेर अली बिरोही, अंसार लुंड समेत सकरन के सद्दाम भुट्टो, आकिब उमरानी, अलीशेर मल्ला, वलीदाद लाशारी, आतिफ सोलंगी, एहसन रज़ा भट्टी, शहरयार गौरी, आकाश राजपूत, गुलाम अब्बास परियार, असलम भट्टी, वकार भट्टी, विजय कुमार, करण कुमार, अहमद भट्टो ऐं आफ्ताब भुट्टो समेत सिपाफ जा केतिरा ई वर्कर शरीक हुआ।